वही सीन करे संजय दत्त नकुल ते फिल्म ठाहियो हीरो बाबू किथे आहे बाबा बाबा खण विया आहिनि कामरान खण वियो न कामरान खणण वियो त अचे पियो ऐं वञी ऑफिस मां झलियल अथनि राति जो त इहे चई पाया अचे बाबे खणण त वियो आहे कामरान तो निकिरूं था गाड़ी सवारी पोइ आई आहे दीदी का सवारी यानी ये इरफान बीठो थी एड़ा है ना ये इरफान बीठो थी हाँ ठीक है सवारी काथी आहे ये सेट सतारा है जिस तू ही अच न तू अच सीन करा हां ना खाने ये गाला ये इरफान दई हेलो बाबा इन्हनि खे जनम दादर सां सीन न करायो तू पाण अचे भला तू ही कराई न दरिया खणी वता के बीठो हुज कराईंदा हुई हे अस्सलाम वालेकुम ओके क्यों गुड मॉर्निंग हां नई सुबह हां नई शूट नया सीन कम तो लगी आसे कम कर दी खाल्द बाबा ये तो खाल्द कराईंदो खाल्द छो कोई खाल खाल केरा खाल्द ये जो सारंग दरोई खाल करो नजीर बेड़ी बोले तो यार जुम्मन जी बेड़ी बोले तो नजीर हाल तो बाबा ओ हां तो फिर को सीता बाबा बाबा किथे आ इंसाद इधर अच्छा एड़ा है ना इते अक मखटा है खाल केरा मखटा है मख खाल के गया नहीं उठी है इधर ना सीता छोकरो नो जो अगेंस्ट पे में छोकरो सारंग जेको थियो इधर अच्छा हे कलो को जुमलोरिस अरे क्यों आ जुमलोरिस हा ॾिस ॾिठी हाणे चओ हा बाबा साईं उतां ॻोठ में दाख़िल थियण ऐं जॻह ताईं पहुचण सफ़ा सवलो थी पवंदो हा बाबा साईं उते दाख़िल थियण ऐं जॻह हा बाबा हा बाबा साईं उते दाख़िल थियण ऐं जॻह ताईं पहुचण हा बाबा साईं उतां ॻोठ में दाख़िल थियण हा कयो ऐं हा बाबा साईं उतां ॻोठ में दाख़िल थियण ऐं जॻह ते पहुचण सवलो कमु थी वेंदो जियो जियो गड़का खड़को आहे हाणे चओ राति अंदाज़ो कंहिं वक़्तु निकिरणो आहे बाबा साईं अंदाज़न राति कहिड़े टाइम ते निकिरणो आहे आराम कर सुकून स्पीड घट हां स्पीड मां चवंदो मोटर तेज़ अथसि बाबा साईं अंदाज़न राति कहिड़े टाइम ते निकिरणो आहे असां स्पीड घटि स्पीड स्पीड घटि कर बाबा साईं रिदम भी घट करे बाबुल से बाबा साईं अंदाज़न राति कहिड़े टाइम ते निकिरणो आहे यार माशाल्लाह बाबा सही वरी चओ भला इहो तूं ॿुधायो अंदाज़ राति कहिड़े टाइम निकिरणो खोलियो चो बाबा साईं अंदाज़न ही ॿुधायो त राति कहिड़े टाइम ते निकिरणो आहे जहिड़े टाइम ते तूं सुम्ही पवंदो न अञा मूंखे मज़ो न आयो जुमिले मज़ो न आयो हा वठो भली वठो न जुमिले मज़ो न आयो बाबा साईं खड़को ॾेखार हीअं ॿुध हे फॉलो कर मूंखे ॿुध बाबल साईं अंदाज़न राति कंहिं बजे निकिरंदासीं बाबा साईं अंदाज़न राति कंहिं बजे निकिरंदो हा ओॾी महिल निकिरंदो जंहिं महिल कमु थी वेंदो निकिरंदो कीअं निकिरंदासीं तव्हां वेंदव मां न वेंदुसि मां वेंदुसि न वेंदुसि तव्हां वेंदव बाबा हाणे बाबा साईं? हा बाबा साईं अंदाज़न अगे क्यों बाबा साईं अंदाज़न राति कहिड़े टाइम ते निकिरंदासीं हा यस ज़बरदस्त गुड ताड़ियूं वो कपिल शर्मा वारी ताड़ी वॼा न माशाल्लाह साईं असांजो दादू जो मोस्ट सीनियर एक्टर डायरेक्टर फिल्म मेकर फिल्म राइटर भी है प्रोड्यूसर भी है कारपेंटर भी आहे फाइटर भी आहे ऐं चिला भी काटल अथव ऐं बाक़ाइदा फ़कीर तबीअत माण्हू अथव ऐं तावीज़ मावीज़ बि कंदो आहे ऐं जेको अल्लाह सघो धागो
ॿियो छा हूंदो उहो कहिड़नि मर्ज़नि ते साॻियो मां 8 साल साईं लतीफ़ शाह बुखारी हवेली में मूंखे वठी वियो मां हुते पंहिंजी मर्द ख़तमु करे माई थी कमायो हवेली में कमायो जिन मूं ते महिरबानी कई अलाह जी महिरबानी मिलियल आहे पर ग़लति कमु न कंदो न पोइ उहो सॻो जेको आहे सो कहिड़नि मर्ज़नि ते पवंदो अखिलाल जो हुजे अखिलाल सचाई आहे अच्छा अखिलाल जो हुजे ऐं एतिरा काफ़ी पैसा माना ज़्यादती वारो काफ़ी मां इहे धागा खेॾंदा आहिनि बीमारी जो ॿार छुटी थो पए उनखे मां धागा पढ़ंदो आहे बीह वेंदो आहे ॿार रोए त ॿार बि पढ़ंदो आहे बीह वेंदो आहे कहिड़ियूं तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि घणनि कोट ॿारनि खे मां पैसो न वठंदो आहियां मुश्किल झलियल आहे रुपयो बि न वठे वाह वाह बाक़ी तव्हां मूंखे कपिड़ा वठी ॾियो था मानी खारायो था सिगरेट पियारियो छा इहो मुंहिंजो हलियल आहे बाक़ी मां न वठंदो आहियां इहो मूंखे मुड़ुसु लतीफ़ सरकार जो झलियल आहे मुंहिंजो तकुर साहिबु लक़ब जेको आहे खड़को फ़क़ीर 40 फ़क़ीर मुंहिंजी मुड़ुसु जी अञा ताईं हिकु ते भठी हलंदी आहे वाह वाह ॿुधी इहो तख़ल्लुस वारो तव्हांखे कीअं पियो खड़के वारो साईं इहो वॾो राज़ आहे इहा वॾी ॻाल्हि आहे तव्हांखे थोरो असांजे दोस्त साईं मसइलो इहो आहे जो साईं जा जेके फ़क़ीर हुया उहे घणा फ़क़ीर आहिनि घणा वरी फ़क़र आहिनि मानी जे पोयूं पोइ मां हुन सां हिकु दफ़े सोटी खणी विढ़ुसि बटन खे धक कयमि हे हो साईं आहे खड़को ई ऐं तूं हाणे गादी संभाल पोइ मां 2 साल गादी संभाली माना हिन उन्हनि जेके नकली पैसा खाइण वारा जेके फ़क़ीर थियो वेठा उन्हनि ते कड़को कयो साईं हिनखे खड़के जो लक़ब ॾेई छॾियो ईअं न वाह 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 इहा शइ इहा सचाई आहे न लतीफ़ सरकार असां वेंदा वञा थी मुर्शिद जी हवेली आहे 14 हर महीने 14 तारीख़ ते जेको आहे फनकारी थींदी आहे महफ़िल किथे महीने जी किथे कहिड़े इलाइक़े स्टेशन जे पासे में लतीफ़ शाह बुखारी कुबो स्टेशन जे पासे में माना हिते दादू शहर में हा दादू शहर लतीफ़ शाह बुखारी लतीफ़ शाह बुखारी परियां नूर मोहन शाह बुखारी आहे हेॾो लतीफ़ शाह बुखारी आहे जॾहिं ही साईं हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि जॾहिं गुज़ारे वियो न त हिन जो लाश हिते अलॻि हो हाजी खान जो पुट जो लाश अलॻि हो ॿुढे लाख जो कोट अलॻि हो सभु कसम खंदा आहिनि साईं इहा ज़िंदा ॻाल्हि आहे त असां वटि मरी वियो ऐं खट न पई खजे फ़क़ीर ख़िदमत कई हिनखे हिते रखियोसीं साईं को मोकिलियासीं ऐं अञा बि रखियल आहे हाणे हिकिड़े फ़क़ीर खे पुटु न पियो थिए माई जी 40 साल उमिरि पंहिंजी 50 साल अची दुआ कई हुनखे पुटु ॼायो हाणे हुन कुबो खणायो वाह माना तूं पोइ खड़को पोइ माना शुरू इहो अॼु माना हिन जी जेकी सचाई खड़के जी ख़बर पई त न इहो धागो जाइज़ कमु कीअं माना धागो माना प्यार हक़लाल जो माना प्यार मोहबत जो धागो कंदो ही या कंहिं बीमारी कोन्हे बीमारी जो कंदो हक़लाल बग़ैर कंहिं औरत खे अगरि ॿार नथो थिए त उन जे लाइ भई दुआ वारो सॻो करे वेंदो आहे अगरि कंहिंखे का बीमारी आहे उहा नथी छॾे डॉक्टरनि जे इलाज खां पोइ बि दवाउनि खां पोइ को ठीकु नथो थिए उनजो बि सॻो न पोइ तूं दुकान छो थो खोले वेही रहे ॾिजे थो राति जो ॿार ॾिजे थो घर घर में ॿी क़ौम रहे थी न ॿी क़ौम रहे थी उनजो माना सायो थींदो आहे ॿी क़ौम रहे थी उनजो सायो थींदो आहे न इहो सायो कंहिं ॿार जो माई जो यकदमि ॿार माना जेको उखड़ी माना पोइ हे ॿिया पीर फ़क़ीर वेठा कम आहिनि दुनिया गॾु कई अथनि तूं बि किथे आस्थान ते वेही रहो बसि मौला अली जा पंज आहिनि मौला अली खां घुरना मालिक कुझु कोन्हे मिली वेंदो आहे वाह वाह ज़िंदाबाद ज़िंदाबाद हक़ फ़क़ीर हक़ हक़ सच्चा मुर्शिद हक़ हक़